ये असां 6 सालन खां वठी जिदोजिद कंदा था चऊं हाई कोर्ट सगोरी असां ते एहसान कयो, असांजो केस बहाल करे शीशन में मोकिलियईं। शीशन वरी एडिशनल आबाज साहब कमरदीन खे ॾिनई, पोइ कमरदीन असां ते पारा गुल इछलाया, पोइ वरी दोज़ख में असांखे इछलाईं। असां छा सम्झूं, न असांखां पुछई मज़लूमनि खां त बाबा हीउ फ़ैसिलो मूं ॾिनो आहे तव्हांखे मंज़ूरु आहे या न आहे। उहो फ़ैसिलो पंहिंजे मन मस्तीअ ते करे ऐं असांखे धिकारे छॾियईं। पुलिस वारनि असांखे धिका ॾिना, फटियल बसां, ज़ख़्मी बसां। असांजो को इलाज वारो कोन्हे। असांजो वस वारनि खे अपील आहे त हीअ हुनजी अमड़ा, मां हुनजो वाल साहिबु आहे। हिन बचे सां मां पाण अॻुवां थी वियो हुउसि। पोइ मूं अवाण खां पुछियो, अब्दुल अवाण खां, त मुंहिंजो पुटु काॾे करे छॾियव। मूंखे चयईं त तुंहिंजे पुट जी पेशी आहे, पेशी कंदी थींदी आहे उहा पुछो हुन खां, अवाण खां, त पेशी कंहिंखे चइबी आहे। पेशी चइबी आहे जेको नौकिरी वारो माण्हू हूंदो आहे। ऐं हीअ ज़ख़्मी करे रखियो पुलिस वारे, उनजो नाम न खणिबो जो उन मूंखे ॿुधायो त तुंहिंजे पुट जी जंग बि भॻी वई आहे, ॿांह बि भॻी विया, मुंहिंजो नालो आट न कजां, न को मुंहिंजी ज़ात ज़ाहिर कजां। हाणे तूं हलियो वञ मीडिया जा कोर्ट वञी कर। पोइ मूंखे मीडिया वारनि जो एहसान आहे, शाबस आहे उन्हनि खे, जस आहे उन्हनि खे। अला साईं वॾी ॼमार ॾींदो, बचनि समेत ख़ुशि हूंदा। मां मीडिया जो शुक्रगुज़ार आहियां। हाणे मुताबिलो इहो आहे त मूंखे इंसाफ़ मिले ऐं इहे ज़ालिम को बि मूंखे फ़ैसिलो न ॾिए, या रुॻो हथार्थी कोर्ट जी मूंखे मिलिया, त बि मां ख़ुशि थी वेही रहां।